त सिंधी सिखूं। हे सर्वोदय सिंधु धारा फाउंडेशन जबलपुर द्वारा इंटरनेट ते चालू कई वई आहे, जंहिंजी वेबसाइट आहे www.sarvodayjeevansathi.org। ॿी साइट आहे www.sindhudhara.org। हाणे माण्हू चवंदो भई सिंधी भाषा असां छो सिखूं, या पंहिंजी सिंधी ॿोली खे सिखण में या ॻाल्हाइण में छा फ़ाइदा आहिनि। त अचो मां तव्हांखे जानकारी ॾियां कि असांखे सिंधी ॿोली सिखण सां छा फ़ाइदा आहिनि। सभ खां पहिरियों त असांजी भाषा गुप्त आहे। सिखण सां व्यापार में, सामाजिक ॻाल्हियुनि में मातृभाषा ई कमु थी अचे। सिंधी भाषा पढ़ण ऐं सिखण सां जेका असांजा सिंधी मास्तर आहिनि उन्हनि खे बि रोज़गार मिलंदो। सिंधी ॼाणंदड़नि खे सिंधी व्यापारी बि सुठी पघार ॾियनि था ऐं सुठो क़दुरु कनि था। सिंधी पंहिंजी मातृभाषा हुअण करे ॿार बि सवलाई सां लिखी पढ़ी सघे थो ऐं इज़हार करे सघे थो। क्लास 6 खां 10 ताईं सिंधी विषय खणी करे न रुगो परीक्षा जो सुठो नतीजो प्राप्त करे सघूं था, पर मातृभाषा जी सही ॼाण बि असांखे मिलंदी। 11 ऐं 12 दर्जे में टी भाषा खणी सिंधी भाषा में सुठी डिग्रियूं वठी सघूं था। पंहिंजी भाषा ॼाणण करे सिंध, हिंद, विलायत ऐं ॿिए कंहिं बि जॻह ते सिंधी भाषी मिलनि था त उन्हनि सां असांजी आत्मीयता वधे थी पई। प्रशासनिक राज्यनि में सुठी जॻहियूं ख़ाली आहिनि, ओतिरी पढ़ाई करण सां उहे नौकरियूं हासिल करे सघूं था। दूरदर्शन, आकाशवाणी ऐं ऐलान कंदड़नि जी नौकरियूं ख़ाली आहिनि, अनाउंसर जूं। अहिड़ी पढ़ाई करे, डिग्री वठी करे नौकरी हासिल कयूं। डिग्री वठी करे सिंधी व्याख्या अध्यापकनि जी नौकरी बि असांखे मिली सघनि थियूं। वॾियुनि पढ़ाइण लाइ संस्थाऊं ऐं समाज सेवी घुर्जाउनि जी मदद था कनि, उन्हनि जो बि असांखे फ़ाइदो वठणु घुरिजे। विधानसभाउनि, लोकसभाउनि में डायरेक्टरनि, सचिवनि जूं वॾी नौकरी ख़ाली पयूं आहिनि। अहिड़ी पढ़ाई करे उहे नौकरी बि हासिल करे सघूं था। हर कंहिं प्रांत जी भाषा सिखी विया आहियूं, पर पंहिंजी मातृभाषा सिखण में असां थोरो कोताही था कयूं पिया। पंहिंजी मातृभाषा सुठी सिखी करे हिक ॿिए जो सुठो साहित्य हिक ॿिए वटि पहुचाए रोज़गार में लॻाए सघूं था। अहिड़ा कई रोज़गार ऐं माली हालतूं ठीकु करण लाइ रस्ता खुलियल आहिनि, पर पंहिंजी मातृभाषा सिखणु, सिंधियत खे क़ाइमु रखणु भी असांजो ई फ़र्ज़ु आहे। पंहिंजी सिंधी ॿोली, सिंधी समाज जी सुञाणप आहे। मातृभाषा खे क़ाइमु रखणु भी असांजो फ़र्ज़ु आहे। सिंधी भाषा जी ॼाण हुअण करे ॿार माउ जी भाषा खे सवलाई सां ग्रहण करे सघे थो, सिखण में आसानी थींदी आहे। सिंधी भाषा में PhD करण वारनि खे सिंधी साहित्य अकादमी द्वारा प्रोत्साहन राशि ॾिनी वेंदी आहे। त असांखे एतिरा फ़ाइदा आहिनि इन सिंधी सिखण मां। अचो त सिंधी सिखूं। सिंधी सिखी करे असां समाज खे डबल फ़ाइदो ॾींदासीं कि जेके नौकरी ख़ाली पियूं आहिनि उहे मिलंदियूं, समाज वटि पैसा ईंदा ऐं असांजा समाज जा ॿार बेरोज़गार बि न रहंदा। उहे सिंधी नौकरियूं असां हासिल करे सघूं था। इहो कमु हलायो वियो आहे सर्वोदय सिंधु धारा फाउंडेशन जबलपुर द्वारा। नई वेबसाइट आहे www.sarvodayjeevansathi.org ऐं हिकु ॿी साइट आहे www.sindhudhara.org। हलो अचो त असां
अरबिस्तान जी अरबी लिपि असांजे समाज जे मथां छो मड़ी वई। इहो साबार थियो आहे सिंधु लोक सेवा समिति बम्बई पारां अप्रैल 1969 में प्रकाशित थियो, जंहिंजो संकलन कयो आहे श्री दयाराम लेखवानी जबलपुर ऐं श्री गोविंद भागचंदानी नागपुर।